बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। डेहरकी क्राइम रिपोर्टर सिंध अब्दुल ख़ालिक कोराई। डेहरकी बाहू कांजू जो नौजवान रवासी अब्दुल गनी कांजू खे रोल कुतनि ॾाढ़ियल ज़ख़्मी करे छॾियो हो, जेको डेहरकी मीटर माथोलॉजी अस्पतालुनि में बचाव जी वैक्सीन इंजेक्शन न हुजण जे करे लाहौर का असांजी सहूलियत न कई आहे। उन असांखे ॿाहिरि कढियो आहे जीअं असां कुझु डेहरकी जा रहिसा ई कोन हुआसीं। पर महिरबानी करे इन खे चयो वञे छो ईअं कयो, ज़ुल्म छो कयो था। डॉक्टर मीरपुर डॉक्टर डेरकी FIR थी वञे, टाउन कमेटी ते FIR थी वञे, असांजो इहो आहे, ॿियो असांजो कोई कोन्हे। एम्बुलेंस मिलिया इहा नौबत असां न अचे हा। 40-30 लाहौर जो किरायो असां 6 कलाक में खाधा रुली पंहिंजी पैसा गॾु कया, छो जो असां वटि पैसे जो हालात न हुयो। 6 कलाक थी सघंदो आहे असांखे पहिरें गाॾी मिले हा, अॼु असां इहा नौबत न अचे हा। असां इहो चवंदा आहियूं जो इहे जेके डॉक्टर लापरवाह आहिनि, असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढी वेंदा आहिनि। असांजो को बि व्यवहार न कंदा, न कोई MNA कंदो आहे, न कोई MP कंदो आहे, न कोई तो पंहिंजो कोई ज़िमेदार कंदो आहे। असांजा मां 3 दफ़ा पाण ॿार खणी वियो आहियां। हिते विया डेहरकी चवंदा आहिनि मीरपुर वेंदा आहियूं, डेहरकी वञो। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू। अब्दुल गनी जो है लाहौर जी निजी अस्पताल में फोत थी विया है, मरीज़ क्यों नहीं असां वटि अटो कोन्हे, असांखां ज़ुल्म कयो ताने, धिका ॾेई असांखे रोड ते कढे छॾियो ताने। ना एम्बुलेंस ॾिनी ताने, ना को टीको हयो ताने, ना को गोरी ॾिनी। MS ते तव्हांजो इल्ज़ाम आहे जो हक़ असांखे एम्बुलेंस या को असांजी सहूलियत मौजूद करे मौजूद आहे। का असांजी सहूलियत न कई आहे, उन असांखे ॿाहिरि कढियो आहे जीअं असां कुझु डेहरकी जा रहिसा ई कोन हुआसीं।